بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله الحمد لله رب العالمين، والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين، وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولا تحسبن الذين قتلوا في سبيل الله أمواتا، بل أحياء عند ربهم يرزقون، فرحين بما آتاهم الله ورسوله من فضله. آمنت بالله صدق الله مولانا العظيم. وقال الله تبارك وتعالى في شان حبيبه الكريم: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسلیما. بآواز بلند درود پاک: اللہم صلی علی سیدنا و مولانا محمد وعلی آلہ وبارک وسلم تسلیما. مٹھڑا منہ نہ مٹے سوہنا منہ نہ مٹے دل بر آؤں جیاں تجھے آسرے سبھئی پاڑو سورن جو ایک لحظے منجلٹے
پھری تو منہ نہ مٹے جو باقی لوگ مٹیو تا گھور حق 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 چھو تجھے ہی جاتے ہی سونا تبانی بارو چل جی حجت ہو تپنہ لسی مو کم ہیڑی کے ہی اصولی آری جام جے پلے مو پئی نتہو جا پا ان پیر میں تہیں جتی نا جے ہی آنے وسارے وہی ادا تنکے چنکے آنکی ابہاں دل کھولے چو صلی اللہ علیہ یا رسول اللہ وسلم علیہ یا حبیب اللہ معزز سامعین کرام اورے پڑے پرے کھا اچن وارا پیارا مسلمان بھائرو منجا دوستو سونے سائیں بڈھل شاہ بادشاہ جے انگن تھی اللہ جی ذات تواسا سبنی کی حاضری نصیب فرمائیا ککھ جے ہیٹھا لکھا اکھن وارا ڈسنداہن اندھن اندھوکار سجن لدو سوجرو بیٹے رحمت اللہ علیہ فرمایو تا نور تنی کھان لد جن جی ناہے مہڑ ملی رد پکات پکھاتن پاپن کھان پرے پراہ اڈ چھانگ تنی جی چھڑ جے دھناروں دھار چرن اللہ وارن جے نگری میں اللہ وارن جے نگری میں اچن عقیدت سا ویہن محبت سا ویہن ऐं वरी उते वेही अल्लाह जो कुरान ॿुधण मदीने वारे मीर जो शान ॿुधण महबूब जे बचड़न जो शान ॿुधण महबूब जे आशिकन दीवानन सहाबा जो शान ॿुधण उहो भी औलिया अल्लाह जे दरबार ते मज़ो ई पाजे आया सूफी कन खोले बुधी छॾ कारी आशिक राज पर ताहिरी सूफी इन तहा पंज ये टेल सभई सुञाणदा हुंदा घणा साल चेयरमैन रहे सुमाइन शाख जो चाचा अब्दुल हकीम साहब ॾाढो साजो प्यारो काबिल एहतराम दोस्त तो न चवा वडो जो थियो चाचा त चाचो ही रहो अली भाई वारा संजा इंतहाई गहरा दोस्त ए राज पर फकीर ता जो पांजो पाड़े जो पर आया सूफी सूफी जी हिकड़ी गाल होंदी आ केड़ी सूफी कदे भी कूफी न थींदो सूफी कदे भी कूफी न थींदो यानी एड़ी जुबान इस्तेमाल न कंदो जेका के जी दिल आजारी ये यकीन कामिल समझी वञो पर जेको सूफी होंदो आ ओ सच चवण खां भी कदे कोन की बाइंदो भले गलो हलियो वञे तो हलियो इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर दोस्तन जी फरमाइश है आले रसूल जो शान छो तन्या 40 में कुछ दिहाड़ा हन मुझे महबूब जे बचड़न जे 40 जा दिहाड़ा पे हलन इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर अज तवा दोस्तन के आले रसूल जो शान बुधाइबो बल्कि दिल खोले बुधाइबो इमाम हुसैन सुनो तो बुधो ही बुधो थो सजो महरम महीनो पर अज इमाम हसन भी ता के बुधाइबो
केर इमाम छो त इमाम हसन केर तमाम थोरा माण्हू ॼाणंदा आहिनि त इमाम हसन आहे केर इमाम हुसैन सुहिणो त ॿुधो अथव पर इमाम हसन बि ॿुध ऐं कन खोले ॿुधो मुंहिंजा दोस्तो इमाम हसन पाक उहो अथव जंहिंखे मुंहिंजो इमाम हुसैन आकास ॾींदो जेके इमाम हुसैन सुहिणो ॻाल्हाईंदा अचो जेके इमाम हुसैन सुहिणो आकास ॾींदो आहे ऐं हीअ गौर सां ॻाल्हियूं ॿुधो त वॾड़ो वॾड़ो मुंहिंजे सुहिणे अलीअ जो पुटड़ो आहे इमाम हसन मुजतबा केर आहे वॾो पुटड़ो इमाम वरी चयो इमाम हसन मुजतबा सुहिणो अम्मा फातिमत ज़हरा जो लख़्ते जिगर जेके मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सरदार सॼो उन जो नालो अथव इमाम हसन मुजतबा इमाम हसन मुजतबा अल्लाह अल्लाह इमाम हसन मुजतबा ओहो कायनात जो वाहिद जवान जेको मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ाहिरी इन बुरके मटण खां बाद ऐलान कंदो हो त कंहिंखे मुझे महबूब मुस्तफ़ा जे चेहरे जी सिक लगी हुजे त हेॾे होॾे न अचो मां हसन जे चेहरे खे ॾिसूं उन जो नालो थई इमाम हसन मुजतबा मुंहिंजा दोस्त अजीज इंशाअल्लाह ताला अज उहे ॻाल्हियूं ॿुधाईंदो माव जो शायद तव्हां ज़िंदगी में ॿुधियूं बि न हुजनि ज़िंदगी में न ॿुधियूं हुजनि ऐं जे ॿुधियूं हुजनि त वरी बि कंहिं सूफ़ीअ खां ॿुधियूं हुजनि छो त सूफ़ी सच चवंदा आहिनि सूफी सच चवंदा आहिनि सूफी ऐं कूफी में फ़र्क़ु आहे सूफी ऐं फूसी में भी फ़र्क़ु आहे ये वॾा फ़र्क़ आहिनि फ़र्क़नि खे ज़ाहिर कोन कबो अरे लोगो तुम्हारा क्या मैं जानू मेरा खुदा जाने अचो त पंहिंजे मंज़िल सां हलो खुदा खां पुछी ॾिस मोहब्बत हुसैन जी खुदा खां पुछी ॾिस छा मोहब्बत आहे हुसैन जी ऐं वरी मोहब्बत खां पुछी ॾिस त छा फितरत आहे हुसैन जी खुदा खां पुछी ॾिस त छा मोहब्बत आहे हुसैन जी वरी मोहब्बत खां पुछी ॾिस त छा फितरत आहे हुसैन जी मलाइकनि खां पुछी ॾिस त छा हिफ़ाज़त आहे हुसैन जी मलाइकन खां पुछी ॾिस त छा हिफ़ाज़त आहे हुसैन जी गुलाब जे गुलन खां पुछी ॾिस त कहिड़ी ख़ुशबू आहे मुंहिंजे हुसैन जी मलाइकन खां पुछी ॾिस त छा हिफ़ाज़त आहे मुंहिंजे सुहिणे हसन ऐं हुसैन जी गुलाब जे गुलन खां पुछी ॾिस त छा ख़ुशबू आहे मुंहिंजे हसन ऐं हुसैन जी मैदाने करबला खां पुछी ॾिस त छा निमाज़ आहे मुंहिंजे हुसैन जी मैदाने करबला खां पुछी ॾिस त छा निमाज़ आहे मुंहिंजे हुसैन जी जे अञा पक न हुजे भाड़िया त पोइ वञी यज़ीदन खां पुछी ॾिस त छा ताक़त आहे मुंहिंजे सुहिणे हुसैन जी दुनिया ए गल अज तक पंजाबी जो जुमलो ए गल अज तक राज विच है कि मेरा हुसैन अज भी नमाज विच छो त इमाम अली मकाम जॾहिं सजदो ॾिनो हो त सजदे में ई पंहिंजे यार सां यारी निभाई सजदे मां सिर मथे कोन खयो वियो हो अचो त मां तव्हांखे सभ खां पहिरीं इमाम हसन मुजतबा सुहिणो ॿुधायां छो त अम्मा फातिमत ज़हरा जो वॾड़ो पुटरा दिलबर पुटरा ॿुधायां त इमाम हसन छाहे पहिरीं वॾो पोइ नंढो इमाम हुसैन साईं उन खां बाद इंशाअल्लाह इमाम ज़ैनुल आबिदीन भी ॿुधाईंदोमांव त इमाम ज़ैनुल आबिदीन आहे छा हकीकत छाहे जेका ॻाल्हि राजबर ताहिरी फ़कीर तव्हांजे साम्हूं करे दिल जे तख़्तीअ ते लिखो वञी हज़ारनि खां पुछो न मञण वारो बि चवंदो ॻाल्हि फ़कीर जा ई चई आहे इंशाअल्लाह मज़ो तॾहिं
बी सोहणी फिजा नालो तवा बुधो आ फिजा हकीकत चाहे हिन वक्त उनके बयान न कंदुस बस एतरो बुधाइंदुस हबश जे रहण वारी आ केरा इहो कहीं मौके ते खुदा चाह्यो त बुधाइंदुम एतरो बुधाया त उन फिजा खां था पुछऊं ऐ मुझे महबूब जे बचड़न जी दीवानी मुझे मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़न जी मस्तानी मस्तानी बे एडी मस्तानिया गरीब का न हुई दौलतमंद हुई थोड़ी दौलत वारी न वडी दौलत वारी हुई चार पुत्र हुयस दाऊद नालो न जो पुत्र जो यहया नालो न जे पुत्र जो मोहम्मद नालो न जे पुत्र जो गालिबन चौथे जो अब्दुल्लाह नालो आ वडे वडे जो नालो पुत्र जो तस दाऊद रात जो थी चवे ओ मुझा बचड़ा दाऊद जी मुझी जल अम्मा मुझा बचड़ा रोज रोज दुनिया जूं गालियूं बुधी बुधी तंग थी वई हां दुनिया सा खेडी खेडी तंग थी वई हां ऐ मुझा दिल पर बचड़ा मुझी दिल थी चवे इन दुनिया के छडे करे मां ओहा गुलामी कबूल कया जेके अल्लाह जन्नत में भी इज्जत दीदो त कब्र में भी इज्जत दीदो पुत्र थो चवे अम्मा पाड़े जा फैसला करण वारी है पाड़े जा मामला हल करण वारी हेडी इज्जत वारी वरी गुलामी चवे थी हा बच्चा अम्मा कहजी चवे थी सुबह जो बुधाई मंदी में छो त हबश जे इलाके में इज्जत वारी औरता मुजा दोस्त अजीज से जुन ते वेहण वारी आ बचड़न से जवे छाईया अम्मा वेहण जेला आईया सुनी फिजा दाऊद सुने पुत्र वडे वडे के थी चवे बच्चा हिन से जेला पियो चवी त अम्मा हिन सेज ते छो न थे वेही हा मुजा बच्चा जुत्ती लागे उन सेज जे मथा रखी करे चवे थी बचड़ा मां उन दरजी गुलामी करण थी वञा जन जी ही जुतड़ी हिन लखन सेजन खां रब मथे कईया बच्चा पुछन था मां केरा चवे थी बतूल जा बचड़ा उनन जी गुलामी करण थी वञे अलीउल मुर्तजा जे दरजी नौकरी करण थी वञा ऐं मुजी सजी जिंदगी जे कर उते गुजरी वञे अजीजा ने मन बतूल सुणी जे दर ते केर आई छो त गाल में उन जो किरदार नालो वरतुम फिजा उन फिजा खां पुछो वयो त इमाम हसन सुणे ला छा थी चवी चवे थी मुखे अल्लाह जे इज्जत ऐं जलाल जो कसम इमाम हसन सुणो जॾहिं भी बाहर निकरंदा होया हिय निकाब सां हलंदा होया किया हलंदा होया निकाब सा हलंदा होया निकाब मुहता को न लाहींदा होया सुनी फिजा थी फरमाए जह वक्त भी इमाम अली मकाम रस्ते सा हुंदा होया बाजार मा ईंदा होया हवाए जे झूटे ते अगर निकाब हेठ लही विंदो हुयो त जेके जिते हुंदा होया हेडहू वारा हेडे बिही विंदा हा त हेडहू वारा हेडे बिही विंदा होया विख केर कोन खणी सघंदो हो विख भी केर कोन खणी सघंदो हो छो कोन खणी सघंदो हो फिजा सुणी चवे थी टोड़ी अची चवंदी हुयस ओ मुझे महबूब जा शहजादा निकाब के मथे कयो दुनिया के धंधो करण दियो जेकॾहिं निकाब लागे छॾियव त हीअ दुनिया चरी दीवानी थी बेहोश थी किरी पवंदी छाजे करे किरंदी हुई राज कहिड़ो हुयो जो मुंहिंजे महबूब मदीने जे ताजदार जे चेहरे जहिड़ो अल्लाह इमाम हसन जो चेहरो बनायो हुयो कहजे चेहरे जड़ो गालायो कहजे चेहरे जड़ो इए न कुछंदे हसीनन जो हुस्न कयो कुल ई कठे हसीनन जो हुस्न कयो कुल ई कठे झलक महबूब जी सब खां मथे मथे सवेस जगदो गजन भली मैदान अचन सवेस जगदो गजन भली मैदान अचन पिरिय सा से भला पुजंदा किथे किथे
हसीनन जो हुस्न अहिड़ो ॿियो को चहिरो मौला ठाहियो ई नाहे महबूब जहिड़ो मौला बनायो ई नाहे न ठाहींदो खुदा न चाहींदो खुदा न ठाहींदो खुदा न चाहींदो खुदा पिरी आयो असां जे पुखे पुखे हसीनन जो हुस्न एडो मुझो मदीने जे ताजदार के अल्लाह जे ज़ात बाबरकात हसीन जमील बनायो होयो जेका सिज जी रोशनिया सिज जी रोशनी मुझे मुस्तफा करीम जे पघर जी खैराता चंद्र की जेका रोशनी मिली दुनिया की जेका रोशनी मिली मुझे महबूब मुस्तफा जे पाक जिस्म जे पसीने जी खैराता चो त अल्लाह जे ज़ात मुझे महबूब मुस्तफा के पांजे नूर मां पैदा कयो महबूब जे नूर मां रब कायनात जे नूर के बनाए छडियो आ गाल के अगते वठी हला सुनी फिजा चौंदिया अर्ज कदी हां महबूब पांजे पर्दे के बंद कयो सोना निकाब ढक्यो दुनिया बेहोश थी विंदी ओ इमाम हसन मुज्तबा अम्मा फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा सलामुल्लाह अलैहा मानड़ी तैयार करे सोने अली जे ला रखियो वेठिया कहला वरी चो कहला नालो दिल खोले वठ नालो दिल खोले वठ छो त अली जो जिक्र इबादत मदीने जे घोट फरमायो अली जो जिक्र इबादत मदीने जे मीर फरमायो अली जो प्यार इबादत मदीने जे मीर फरमायो मुझा दोस्त अजीज अली ओहो जेको हक ऐं बातिल के परे को पधरो करे छडींदो बहरहाल अजीजा ने मन मुझे महबूब मुस्तफा जो हिकु हिकु सहाबी इज्जत वारो अबू बकर सिद्दीक सदाकत वारो उमर फारूक अदालत वारो उस्मान ज़िन्नूरैन हया वारो लेकिन अलीउल मुर्तजा शेर खुदा खुदा जो भी प्यारो त मुस्तफा जो भी प्यारो सुनो अलीउल मुर्तजा आयो अम्मा फातिमा ज़हरा सुनिया मानड़ी यादो आंदी मुझो अली तो चवे ओ मुझी सुनी कुआर हसनैन करीमैन जी अमड़ जी मुझा घोट अली जरा ओरेया जरा वेझोआ हा मुझा सोना अम्मा फातिमा ज़हरा वेझो आई सोने अली जे यादो मानड़ी रखी शेर खुदा मानड़ी यादो रखी चवे तो फातिमा ओ मुझे हसनैन करीमैन जी मां जी मुझा घोट मानी पो तो खावा अज वेहुद तोखे बुधाया त मुझे महबूब मुस्तफा ते जिब्रील केड़ो पैगाम खणी आयो आ अम्मा फातिमा ज़हरा मुरकण लगी छा करण लगी मुरकण लगी अम्मा मुरकण लगी मुझे दिल पर अली दे निहारे चवे थी सोना अली मुझा घोट अली जेका जिब्रील पैगाम खुदाबंदी खणी आयो आ तव्हां मानड़ी खाओ ओ मुके अगे ही मालूम थी वयो आ शेरे खुदा निहारे मुर्की करे फरमाए तो मुझी कुआर फातिमा ओ मुझे महबूब मुस्तफा जी लखते जिक्र फातिमा वरी जुमलो दोहराए जा अम्मा फातिमा फरमायो मुझा घोट अली जेको वही बुधाइणो था चाहो ओहो मुखे अगे ही मालूम सोहणो अली निहारे चवे तो शक जी त गुंजाश काने पर मां ज़रियो पुछी सघां तो त केड़े ज़रिए खां मालूम थियो अम्मा फातिमा ज़हरा जवाब दिनो इमाम हसन ही वेठो आ नंढड़ो आंगुर जो इशारो दे चवे थी ही जो मुझो सरदार पुत्र बुधाइण वारो वेठो आ
جدے سنے علی المرتضی شیر خدا پانجے بچڑے جے متعلق اہا گال بدھی یقیناً ایک پی جے حیثیت میں ٹھری پیو تا ہا مجھو بچڑو وہی جو خبروں بھی اما پانجی کے بدھائیں دوا سنے علی المرتضی وقت جو انتظار کرے رہے ہوا حضور جے دربار میں امام حسن سنو بیٹھوا سنو شیر خدا بھی بیٹھوا یقیناً امام حسین بھی بیٹھوا لیکن گال ہن وقت صرف امام حسن مجتبہ جی کندم جو تا مجھے اما فاطمہ زہرا جو پگدار پٹرا مجھا دوست عزیز جبریل آیو نیاپو کھنی آیو پیغام کھنی آیو شیر خدا ڈٹھو تا مجھو حسن بچڑو مجھے محبوب جے ہنج میں کھیڑی رہے ہوا یا غور سانگال بدھ نماز اللہ جو فرضہ نماز چاو کہیں جو فرضہ مدینے جو میر نماز پڑھائے رہے ہو جے امام الانبیاء نماز پڑھائے رہے ہو جے جلیل القدر صحابی حضور جے پویا نماز پڑھی رہا ہو جن ہلندڑ نماز میں حضور پیٹھا قیام کن حضور پیٹھا تلاوت کن امام حسن ای حسین مجھے محبوب جے ٹنگن مبارکن جے وچاں اکڑو ہی نکری ہے ڈہوں بھجے بیو ہی نکری ہے ڈہوں بھجے کہ میں طاقت نہ ہے تا ہلندڑ نماز جے اندر غور سامدو ہلندڑ نماز جے اندر حسن حسین کے روکے سکے اکڑو عربیہ جبلن کھائیوا دور دراز علاقے کھائیوا نووا پہرو دفو آئیوا ڈٹھائی تا مجھا محبوب نماز میں حسن ای حسین محبوبن کے نماز میں تنگ پیاکن اگتے ودھے تو توجہ کر محبوب سجدے میں محبوب چو محبوب سجدے میں حسن ای حسین کھیڑی رہیا ہن کہساں جے کہ نبوت ساں کھیڑن انہن جو مقام چھا ہوندو حلوو کائی ختم آڈائی پیٹو ہیلو کری تو کہ کیڑی خبرت حسن ای حسین جی عزت رب وٹ عزیزان من ماں گفتگو کے مختصر کندے اگتی حلا منزل کافی طویلہ امام حسن ای حسین کھیڑی ریان محبوب نماز میں صحابی آئیو ان ارادو کیو ہتھڑو اگتے ودھائیو تا حسن حسین کے باہ کھا وٹی پوئتے کیا انیا ان جو ہتھڑو امام حسن ای حسین تائیں کون پہتو نماز جے وچ میں مجھے مصطفیٰ ہتھڑو پوئتے کرے انکے منو کئی تو مجھے بچڑن کے نچو جے کے تہاں راند تا سمجھو یارو برازیہ تمام بھی رازیہ یہاں تا مسجد نبویہ یہاں تا مسجد نبویہ بدھو جگال آہے تا متھی پر بدھائیں تو عالم ارواح میں کاتھے وری چوکا تھے عالم ارواح جے اندر عالم ارواح چاکے چیبوا جو عالم ارواح تلے جنے نہ تجھو فرش ہو نہ عرش ہو کچھ بھی کونو ہکڑو یار ہو بھی تو ہی ان عالم ارواح جے اندر مجھے بے نیاز رب اعلان کیا ہکڑو اعلان تا سب کو بدھائیں دعا تا اللہ تعالیٰ پانجے قدرت جو اعلان کیو الستو بربکم جواب ملیو قالو بلا سب کو کندوا بیو اعلان بھی بدھائیو بھی دعا انبیاء کے رب خطاب کیو فَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ اج ٹیو اعلان بھی بدھ مجھے بے نیاز رب اعلان کیو مَن يَشْتَرِي مِنِّي من يشتري مني في خلق أساعد خلقي بريجو من يشتري مني أساعد خلقي اللہ جے ذات عالم ارواح میں اعلان کیو او ما اللہ جا پیدا تھین وارا روحو اجما رب تھی اعلان تو کیا کیرا تماما جے کو مجھا گناہگار بانا اجما رب کھا خرید کدو
काथों जी गाल चेम गाल मथे आ तवा जे ज़हनन खां पर बुधी छडियो आलम अरवाह जे अंदर अल्लाह ऐलान कयो मई यश्तरी मिन्नी असाइद खलकी मुझे गुनाहगार बानन के मुखा केर खरीद कंदो तवज्जह कर मुझा दोस्त अजीज उन जगह ते के जो रूह थियो जो इमाम हुसैन सुनो थियो अना अश्तरी मां खरीद कंदुस जवाब मिलियो मां तश्तरी जे खरीद कंदे त कीमत केतरी ॾींदे जे खरीद कंदे त कीमत केतरी ॾींदे हाणे कीमत जो अंदाज़ो लगा मुझे सुने हुसैन जे उन रूह जे जवाब जो अंदाज़ो लगा त तोखे ख़बर पइजी वेंदी अल्लाह तो चवे मां तश्तरी केतरी कीमत ॾींदे मुझे दिलबर हुसैन जो पाक रूह आवाज ॾेई रहियो आ मां तश्तगी जेका तू घुरंदे वेंदे मां ॾींदो वेंदो साईं अनामा तश्तगी तू घुरंदो वञ मां ॾींदो वञा अज़ीज़ाने बन आलम अरवाह में बीही करे वही मैदान करबला में बीह बिनी जे विच ते बीही करे आलम अरवाह दे भी निहार वरी मैदान करबला दे भी निहार दुनिया जी हर औरत ॾिठी थे लेकिन करबला जे बीबी ज़ैनब दे निहार दुनिया जो हर मुजाहिद ॾिठो थे लेकिन करबला जे हुसैन दे निहार दुनिया जी हर ताकत ॾिठी थे मगर करबला जी ताकत दे निहार अजीब राज़ा अजीब मंजरा केड़ो मंजरा ओहा केड़ी मावा ओहा केड़ी मावा जेका पंजे बच्चे के तैयार करे मोकले हा हा दुनिया जी तारीख बुधाईंदी आ त बीबी हाजरा हजरत इस्माइल के तैयार करे दिनो हो हजरत इब्राहिम के पर छाजे ला दिनो है घुमाइण वठी थो वनी तैयार करे बच्चे के चई वञ भले वापस मोटी अच जा लेकिन ओहा बीबी हाजरा हिते बीबी ज़ैनबा औनो मोहम्मद बचड़न के तैयार करे ये नथी चवे त मोटी अच जा चवे थी मुझा बचड़ा मुझे दिल पर भाजे आडो पाजी जान रब्बे जुल जलाल के दई सुरखरू थी हलियो वञ जा दुनिया जी काई एड़ी औरत ना है जे एतरन जुल्मन जे आडो सब्र कयो होजे एदिन मुसीबतन जे आडो सब्र कयो जे मुझे बीबी ज़ैनब सुहणी सब्र कयो अजीजा ने मन पुटड़ा पंजा दिना भाइटिया दिना जे वक्त में आखिरी इमाम आली मकाम जो वारो आयो ओडा मुझो सोनो हुसैना ओडा मुझो सोनो हुसैना रब के चवे तो मुझा मौला तो चयो हो मां तश्तरी घणी कीमत दींदे मु वायदो कयो अना मां तश्तरी मौला जे की घुरंदो वींदे औनो मोहम्मद दिनुम अन्या खपे रब चयो हा दे मुझा मौला 6 महीनन जो अली असगर हाज़रा रब चयो अन्या खपे मौला 18 सालन जो सुनो कासिम हाज़रा रब चयो अन्या खपे मौला 14-15 सालन जो अली अकबर घोट हाज़रा रब चयो अन्या खपे 36-32 सालन जो सुनो अब्बास हाज़रा अन्या खपे अबू बकर बिन अली हाज़रा अन्या खपे उमर बिन अली हाज़रा अन्या खपे उस्मान बिन अली हाज़रा अन्या खपे याद रखी छड़ सुने अली जा अरह पुटड़ा ब्या भी आहिन जेमा अबू बकर बिन अली उमर बिन अली उस्मान बिन अली करबला में शहीद थिया हन नाला कढंदे त 72 पूरा कोन करे सकंदे 72 पूरा थींदा ई तरे जने अली जा बचड़ा गडु गणी दे हिकु हिकु करे दई रहियो आ वायदो काथे थियो आ जो आलम अरवाह में वायदो थियो आ मुझो दिल पर हुसैन वायदो निभाए रहियो आ जेडी मल आखिरी वारो आयो आ अल्लाह 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 हिक हिक बच्चे के मोकलण वारो मुझो दिल पर हुसैन आ पर मुझे इमाम अली मकाम के मोकलण वारी केरा जो भेण बीबी ज़ैनब आई आ जे वक्त में पांजे भा के तैयार करे मुर्तजिज घोड़े ते वेहारी दिया निहारे करे चवंदी आ ओ मुझा दिल पर भा जी मुझी सुहणी भेण मदीने खां मके ताईं मके खां करबला ताईं तुझी भेण को मुतालबो कयो न मुझी अदी को अंगल कयो न मुझी अदी हाणे जे भेण अंगल करे मुझे हुसैन चयो अंगल करण तो जो कम पूरो करण पगदार जो हुसैन जो कम
घुर मुझी बेण छाती घुरी केड़ो अंकल करण थी चाही अज अंकल कर त तुझो भा तोखे अंकल पूरो करे देखारे मुझी अम्मा बीबी ज़ैनब सुनिया अंकल कयो आ केड़ो अंकल कयो आ जरा अंकल दे निहार मुझी अम्मा बीबी ज़ैनब सुनी मुझे सुने इमाम अली मकाम हुसैन पाक जे मुझा दोस्त अजीज मुर्तज़ घोड़े जे बाग में हथ जी करे अर्ज़ी करे ओ मुझा अदा अज तुझे मथे ते दिस्तार इमामुल अंबिया जी अज तुझे मथे ते दिस्तार कहजिया जवाब दे इमामुल अंबिया जी अज तुझे हथ में जेका जुल्फकार तलवार कहजिया इमामुल औलिया जी इमामुल औलिया केरा चो मौला अलिया इमामुल अंबिया केरा चो मदीने जो ताजदारा दिस्तार इमामुल अंबिया जी तलवार इमामुल औलिया जी ओ मोजा दिल पर भा अज जेको तुझे जेल के कपड़ो बतला हो केड़ो कपड़ो आ उन औरत जो उन पाक दामन जो जेके अल्लाह कायनात में सब का वधीक पाक बनायो आ हाँ मुझी भेड़ मुझा बाबस हिकड़ो ही अंगल थी कया अज जी पहुंची यजीद पलीतन के साबित करे देखार जा मता भुलियल हुजो सती महरम का पानी बंद अठी महरम का पानी बंद नहीं महरम का पानी बंद नहीं महरम हली चुको आ मता पलीतन के यो महसूस थे हिकु हिकु बचड़ो दई चुको आ हुसैन कमजोर थियो हुंदो मुझा दिल पर भा तुझे भेण जो अंकल इते पूरो तू कर बाकी कूफे दिमश्क ताई सबई कम मां पाण पूरा करे मदीने पहुंचाए देखारी दस हा मुझी भेण अजु इए मुझा भा अजु इए कोड़ करे हकल करे यजीद के देखार त जिया खैबर जे किले में मरहब वनी किरो हो त यजीदी हिकड़ो हिकड़ो तो सुने हुसैन जे तलवार जे चमक दे दिसी ये महसूस करे तलवार ये चमकी रही है जनो आसमान जा सबई सितारा तलवार में मौजूद हने अजीजाने मन इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम पूरी दुनिया जी तारीख आडो रखो दुनिया जी सजी तारीख आडो रखो अली अकबर दिल पर हुजे या सुनो कासिम घोट हुजे या मुझा सो दोस्त अजीज सुनो अब्बास अलंबरदार हुजे हिकु हिकु मुझे महबूब जो शहजादो मैदान में लथो आ त जियम बसर के मुंडी कटे उछलाई दो हारी ये यजीद के जहन्नम रसीद कंदा वजन था केर चो मुझे महबूब जा बचड़ा दुनिया के पैगाम दिनो वयो त आले रसूल कमजोर ना गए पर आले रसूल पांजे रब जे रजा में राजी रहण वारो आहे अजीजाने मन इमाम अली मकाम जी पोतो यजीद के निहारे चयो दियो खबर ता जो केड़ो मुतालबो अच हिकड़ो मुतालबो केड़ो मुतालबो यजीद जे हथ ते बैयत कर मुझे सोने हुसैन चयो पज मुजो भी हिकड़ो मुतालबो आ ता मुजो मुतालबो पूरो कयो मा ता जो मुतालबो पूरो कया उनन जो हुकुम कर उनन सोचो को दौलत जो हिस्सो वठंदो का बादशाही घुरदो मुझे हुसैन चयो तवा जे सामो हिकड़ो जवान बीठो आ जेको नवास रसूल इन वक्त रूए जमीन ते अगर को नवास रसूला त हिकड़ो हुसैन सभिनी चयो कोई शक ना है मुझे दिल पर हुसैन चयो भाड़िया दियो खबर तवा घणा हो उन जो असा हजारे हो मुझे इमाम अली मकाम फरमायो लकीर कढो इन पासे हिकड़ो हुसैन तो भी है इन पासे हजारे यजीदी भी हो हिकड़ो यजीदी भी लकीर टपी देखारे त मां हुसैन यजीद जी बैयत करण ला तैयार ओडा बीबी ज़ैनब सी रही आ त मुजो भाव जो अंगल किए तो पूरो करे यजीद ने जेको मसलो ही कोने को हिकड़ो हुसैन हिकड़ी तलवार जे धक में दहन के मारी दो बीहन के मारी दो सबनी सा किते मुकाबलो कदो उन जो हजार हूं बड़ी लकीर न था कढो ये का 18 सबनी जी लकीर कडी वडा वडा जोधा जवान बीठा मुझे हुसैन चयो जेडी मल भी तैयार थियो त मुके बुधायो तवा भी तलवारू कढो उनन तलवारू कढियो मुझे हुसैन अरशदे निहार
دل پر حسین عرش دے نہارے وری گنبد خضرا دے نہارے گنبد خضرا دے نہارے مجھے سنے حسین اکھیوں بند کیوں چھا چیو ایک خدا جانے بیو مدینے جو تاجدار جانے پر عاشقن و شاکن ان راز کے تھوڑو ہی کھولیو تا یقیناً رب جے دربار میں چے ہوں دی مولا اج یزیدن کے کرے دیکھار تا اسرائیل کے حکم کر جے کو ہن پاسے ٹرپندو ونجے ان جو دھڑ سسی کھان دھار کندو ونجے کم اسرائیل کرے پر سبنی جے آڈو تلوار تجھے حسین جی موجود ہو جے اسرائیل حضرت اسرائیل تلوار جی صورت بنیوا کتھے بنیوا جو میدان کربلا میں بنیوا کیڈی مل بنیو جیڈی مل مجھے حسین لکیر کٹھرائیا انیا ودھن جو ارادو کن مجھا دوست دھو ہمراہ ہیٹ پیوا لکیر کیر ٹرپی نہ سنگیو ہونا بھین دے نہارے مجھے سونے حسین نہاریو بھین چیو الحمدللہ ادا یار جے رضا میں راضی رہ عزیزان من ماتو کھاتو پچھا بھٹ جے گھوٹ سونے لطیف دے وٹھی ہلا بدایت نظر لطیف جی ودیا حسن حسین جی ودی جواب دے مسلمان نگاہ کہہ جی گھڑیاں امام حسین جی گھڑیاں یا بھٹ جے گھوٹ جی گھڑیاں جواب دے